अरे शायल साईं, शायल सुनिया, अरे किथे आहीं हिते? अच हलिया वे वियो। मम्मीअ खे बीपीअ जी तकलीफ़ लॻी पई थी, पाण खे बि शुगर थी, तॾहिं ॿुधाए कीअं आहिनि सभु? सभु मज़े में न? मस्तु मस्तु हिकदमि मस्तु, जाम दुख आहिनि दुनिया में पर तॾहिं बि हाणे मस्तु मस्तु, इहो ई चवण में। ॿियो साईं भाभी किथे आहे? भाभी नथी नज़र अचे। हीअ त हाणे झगड़ो थी त पेके निकिरी वई न। हाँ ॿियो ॿुधायो छा खणंदव, चांहि कॉफ़ी? अरे न न यार, ॿ टे दफ़ा पुछियो अथई घटि में घटि, ईअं कीअं हिकु दफ़े में आ गया। यार ॾियणो त मूंखे बि न आहे पर हाणे महिमान त ॾियणो पवंदो। हलो चांहि चयोसि, ऐं जॾहिं चयमांव न वेठी आहे उहो तॾहिं बि चांहि था चओ। धीरवेन पुट, धीरवेन पुट, भाई बांदर त वॾो थी वियो तव्हांजो। धीरवेन सुञाणे अंकल खे? ॾिठो हूंदे सुञो थी, जाम शादियुनि ते खणी ईंदो थी असांजे। हा पर मां सुञाणनि हिननि खे, हिननि जी धीअ सां ॻाल्हाईंदो आहियां फेसबुक ते। हुन दीदी खे चएसि चांहि रखे। चांहि? हा कयूं छा वरी? ॾिस न उहो ई ख़ाली ॿ दफ़ा पुछियोमांसि हा करे छॾी। इहो एक्चुअली छा आहे, कार्डनि जे कम ते चिपकायो अथव न मूंखे, ज़बरदस्ती अचिणो थो पए दुकानु छॾे करे। हा हे किशोर मंगजो आहे मस मस। किशोर जी शादी? हे पंहिंजो कोकीला जो पुटु? मां असराई लाइ वेठो हुउमि शादी थींदसि। वार वार फुसी विया न सभु? वाह, कार्ड त सफ़ा चालू ठाराया अथव। 21 तारीख़ भोग, 23 तारीख़ शादी। हाँ खणो खणो, हे ड्राई फ्रूट खणो, ड्राई फ्रूट खणो थोरो। बिन खाधी न खाइजो, सॼो साल हलाइणो आहे। अरे साईं छॾियो, तकलीफ़ था कयो तव्हां, घर जी ॻाल्हि आहे। न न घर जी ॻाल्हि कीअं थी? घर जी ॻाल्हि हुजे त कॉकटेल पार्टी ते बि अचण लाइ चवां। किथे चयो कॉकटेल पार्टी ते अचण लाइ? पुट छा थियो चांहि जो? अञा थोरी लेट कर, उहो ई कॉकटेल पार्टी लाइ न चयो अथई निकिरे ईअं। हलूं साईं, निकिरूं? निकिरो था साईं। चांहि मासर त उहो ई नथा लॻनि तव्हां मां, उहो ई चङी देरि थी वियो वेठा आहियो। हा उहो ई कोई कमु न आहे मूंखे घर में, त निकिरणो त एक्सक्यूज़ त मूंखे खपंदो ई खपंदो। हा हा ईंदासीं ईंदासीं, पक ईंदासीं। तोखे बि कॉकटेल पार्टी लाइ न चवंदो मां।